जे लाए अल्लाह तबारक व तआला वक्त वडी नेमत आ, वडी खां वडी नेमत, वडी खां वडो इनाम, वडी खां वडी इंसान जे लाए धरावत कीमती में कीमती शय इंसान जो वक्त आ। गाल समझो था? जिए तवा जावा हो न, जी जे दिए ते तवा जावा हो, जे तस्बीह जो धागो टुटंदो आ तो पो मणियो मणियो किरंदो आ, मणियो किरंदो, बियो टियों चौथो ये मणियो मणियो किरंदा पिया। जे डी तवा जावा हो उन्ने डी तवा जे उम्र जो धागो टुटी, हाणे यो मणियो किरे तो पियो, रात वई डी वियो, महीनो वियो, साल वियो, तवा के अज डी केड़ो यो जी अंगारे तवा के अरबा जे हवाले कयो, अरबा तवा के खमीस जे हवाले कंदी, खमीस तवा के जुमे जे हवाले कंदी, जुम्मो तवा के छंछर जे हवाले कंदो, को छंछर को जुम्मो या को अंगारो एड़ो इंदो जेको तवा के मौत जे हवाले कंदो। गाल समझो था? तवा जी ही रात, तवा जो हिन ॾींहं तवा जे जिंदगी जे हफ्ते के काटियो, हफ्तो पूरो थियो, हफ्ते तवा जे महीने के काटियो, महीने तवा जे साल के काटियो, साल तवा जे उम्र के काटियो। जे ॾींहं का तवा जावायो तवा जो अग में लिखियल हुयो त इनके हेतरा कला, हेतरा साल, हेतरा महीना, हेतरा कलाक, हेतरा मिनट, हेतरा सेकंड उम्र तवा जी जिंदगी लिखजी वई। हाने जिए तवा जाओ तो वो मणको किरे थो, उम्र जो धागो टुटी वियो, मणको किरे थो पियो, तवा जो तमन्नाऊं वधन थियूं, तवा जी उम्र घटजे थी, तवा जा मनसूबा वधन था, तवा जी उम्र घटजे थी। मुझा प्रिय प्यारा तो उम्र पंजी जो कदर कयो, पंजी उम्र के कुछ चंगन कमन में गुजारियो, जेकी लम्हा, जेकी रातियों, जेकी दिहाड़ा के चंगे कम में गुजरिया, ये तवा जा सजाया। वदा, वो मिठा, वो मुझा भा, वो फकीरो, यार मुझी गाल के तो बुधो, मुझी गाल तो समझो, मां तवा जो सजण आया, मां तवा जो सजण आया, मुझी गाल के समझो, तवा जी उम्र हथन मां वने पई, तवा जी उम्र हथन मां वने पई, तवा के मौत मथो भरियो बीठो आ, तवा छो गाफिल थिया आयो, तवा छो पंजे रब के विसारियो आ, छो तवा पंजी जिंदगी के अजायो बर्बाद करे रहा आयो। हां अन्या केतरी उम्र बर्बाद कंदो, हेतरी तो गुजरी वई, कल ती नंढड़ा होयासी, जवान थियासी, जो वार अच्छा थी विया, वार अच्छो थियो माना मौत जो कासिद आयो, पैगाम मौत जो मिली वियो। केतरो उनके कारो करे तू लिकाई दे, केतरो करे तू पंजे पर्दो विझंदे पंजी कुराड़ पंजे मथा, पर मौत पर्दो लाहे छड़ी दी। वदा पंजे जिंदगी जो कदर कर, पंजे जिंदगी के चंगन कमन में गुजार, जेकी लम्हा वांद काई वारा है न, निंद्र खां, खाधे पीते खां, जरूरत वारे मशगले खां, जेकी वांदा लम्हा तो के रब मिलाया है न, वही कुरान, वे अल्लाह जो जिक्र, वही सोने नबी ते सलात पढ़। हजरत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह वुजू पिया कन, एकड़ो फकीर वेठो जो उनके नसीहत कन पिया, वुजू कन पिया, नसीहत कन पिया। जेडी मल वुजू करे दंग कयो, फरमायो टू कम थी गई, वुजू भी थी गया ऐं तबलीग भी थी गई। किबला साईं बाबा साईं जन फरमान पिया, मां बुधा पियो, मुखे हैरत लगी बुजुर्गन जे इन लफ्ज ते, सुभान अल्लाह, कितरो बुजुर्गन के पंजे वक्त जो एहसास आ, ते हिकड़े वक्त में बकम करे वरतम, तबलीग भी करे वरतम, वुजू भी करे वरतम। गाल समझो था? हजरत अल्लामा इब्नुल जोजी रहमतुल्लाह अलैह दुनिया जो वडो मुसन्निफ थी गुजरियो, किताबन में पंजो मट पाण हुयो, तमाम घणा किताब लिखी। वो मानू चवंदा सी हेडा तुंजो फैसला भी करी तो, बारन के पढ़ाई तो, फतवा नवीसी भी करी तो, मानुन सा मसला मसाइल उन जा बुधी तो, उन के जवाब भी दी तो, हेतरो लिखी भी तो, इबादत भी करी तो, इतरो की तो करी? फरमाई त हा मां पंजे जिंदगी के तक्के तोरे इस्तेमाल कंदो आहियां। मसलन जेकॾहिं मुखे एड़ा कम हल्का फुल्का कम हैं
उहे मां रखे छॾींदो आहियां त माण्हू ईंदा माण्हुनि खे मसाला बि सेखारींदुसि ऐं उहे हल्का फुल्का कम बि करे वठंदुसि। जे मसलन किलकूं हूंदियूं न, किलकूं कलम ॿोड़े पोइ मस में लिखंदा हा, मस हथ सां ठाहींदा हा, किलक कलम हथ सां ठाहींदा हा, पननि ते सिटूं हथ सां कढंदा हा, पन्ना कटे कोरे हथ सां ठाहींदा हा। चई त हाणे जेॾी महिल माण्हू मिलण ईंदा आहिनि ओॾी महिल मस बि घोटींदो आहियां वेठो, किलक बि घड़ींदो आहियां वेठो, हुननि खे मसलो बि ॾसींदो आहियां, ॿई कम करे वठंदो आहियां, पननि ते लीकूं बि कढंदो आहियां, हुननि जा मसाला बि ॿुधंदो आहियां पियो। इन तरह सां मुंहिंजा ॿई कम थी वेंदा आहिनि। पोइ बाक़ी जेको फारग वक़्तु हूंदो आहे उन में मां लिखंदो आहियां, तसनीफ़ कंदो आहियां ऐं अल्लाह जो ज़िक्र ऐं अल्लाह जी इबादत कंदो आहियां। मुझा दोस्तो ॿुधो, दुनिया में जेकी बि नामियारा इंसान तव्हां ॿुधा, पोइ दीन में या दुनिया में, दीन में या दुनिया में जंहिंजो बि नालो अॼु तव्हां ॿुधो था, पोइ के बादशाह, के अमीर, के जज, के वकील, के वजीर, के पीर, के सूफी, के बुजुर्ग, के आबिद, के वली, अल्लाह जा बरगुज़ीदा बाना, जेकी बि नालो जंहिंजो तव्हां मशहूर